सिंध जे सुजान धुरन प्रोफेसर एजाज कुरैशी और यूसुफ शाहीन सिंधी अदब जा चमकदार सितारा जिन पंहिंजनि लिखड़ियन जरिए बोली और सकाफत के उजागर किया है। सिंधी अदबी संगत तरफा सिंधी बोली के बाइख्तियार इदारे के बलोच हाल में नाले वाले लेखक यूसुफ शाहीन और प्रोफेसर एजाज कुरैशी के लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड दियण वाली तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में प्रोफेसर एजाज कुरैशी, यूसुफ शाहीन, मुश्ताक फुल, खाना फरेंग, ईरान के डायरेक्टर डॉक्टर रजा पारसा, नसीर मिर्जा समेत दानिशवरन अदीबन तोड़े शायरन शिरकत कई। तकरीब में खिताब कंदे मुकर्ररन जो यूसुफ शाहीन प्रोफेसर एजाज कुरैशी सिंधी अदब जा मेनार आहिन जिन पुरानी टही और नई टही में सिंधी अदब की खिदमत कई है। उन्हनि चयो अदब के चमकदार सितारन से शाम मल्हाइण एक सुठो कदम है। जिंदा कौमों पंहिंजे हीरोज़ के जेरे मनता ॾींदियूं आहिनि। उन्हनि चयो सिंधी अदबी संगत साल 2008 में फैसलो कयो हो त सिंध जे लेजेंड शख्सियतन के एवॉर्ड से नवाज़ियो वेंदो, जंहिंखां पोइ अमर जलील, जीएन मुगल और ॿियनि के एवॉर्ड से नवाज़ियो वियो आहे, पर कुछ सालन खां उहो सिलसिलो रुकियल हो। उन करे असां फैसलो कयोसीं त सिंध जे लेजेंड शख्सियतन के एवॉर्ड से नवाज़िजे, जंहिंखां पोइ यूसुफ शाहीन प्रोफेसर एजाज के नवाज़ियो वियो आहे। उन्हनि चयो त यूसुफ शाहीन एक अदीब और लेखक हुजण सां गॾु ज़बरदस्त सहाफ़ी पिण आहे। हिन सहाफ़त की शुरुआत बरसात अख़बार से कई ऐं हिन पहिरियों उर्दू किताब इनल हक छपायो ऐं मजमूई तौर ते यूसुफ शाहीन 8 किताब लिखिया आहिनि ऐं बहितरीन लेखक हुजण करे यूसुफ शाहीन के नोबेल इनाम लाइ पिण नामज़द कयो वियो आहे। उन्हनि चयो त प्रोफेसर एजाज कुरैशी 1 यूनिट वारी जदोजहद के डॉक्यूमेंशन कयो आहे। इन 1 इवेंट वारी जदोजहद ते अंग्रेजी, उर्दू और सिंधी में 30 का वधिक किताब लिखिया आहिनि। तकरीब दौरान सिंधी उर्दू मुशायरो पिण कोठायो वियो। मुशायरे में फातिमा हसन, तनवीर अंजुम, इश्तियाक अंसारी, गुलबदन जावेद, डॉक्टर रिजवाना, परवीन मूसा, मुश्ताक फुल, नासिर बलोच, मुख्तियार अपड़ो, सरवर सखी रानी और बेन शायरी पढ़ी दाद वसूल कयो। साईं ही प्रोग्राम सिंधी अदबी संगत तरफा जो रखियो वियो है अज, इन में साईं यूसुफ शाहीन है, प्रोफेसर एजाज कुरैशी, ये सिंध जा हकारा लेखक आहिनि। उन हवाले से उन्हनि खे जेको आहे सो लाइव अचीवमेंट अवार्ड सिंधी अदबी संगत पारां ॾिनो पियो वञे ऐं ॿियो मुशाइरो बि आहे जंहिंमें अहले इल्म, अहले अदब, वॾा वॾा शाइर हिते अॼु गॾु थिया आहिनि। हैदराबाद में, हैदराबाद हवाउनि जो शहर है, तंहिंजे करे हवाऊं जेॾीमहिल लॻनि थियूं त पोइ शाइर बचो गॾु थियनि, अहले इल्म बचो गॾु थियनि, अदीब बि गॾु थियनि था। हिकिड़ी सुठी रिवायत है। साईं शेख याद चयो त जेरे झमेला सदा आहिनि सिंध में मोहन ते मेला, पर असीं सिंधी अदबी संगत सिंध जे तरफ़ों 2008 में हिकिड़ी रवायत क़ाइमु कई त सिंध जे लीजेंड्स के जेको आहे सो लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड ॾियूं, जंहिंमें पहिरियों असांखे अमर जलील खे ऐं इल्ताफ़ शेख खे अवार्ड ॾिनो। इहो सिलसिलो शुरू हुयो ऐं कुझु टाइम रुकियो। अॼु असां सिंध जे 2 वॾनि नाले वारनि लेखकनि यूसुफ शाहीन, जंहिंजो वॾो तारीख़ ऐं अदब ते कमु आहे, उनखे ऐं डॉक्यूमेंट्रीअ ते जेको कमु आहे एजाज कुरैशी जो तमामु वॾो 1 यूनिट खां वठी उनखे असां जेको आहे सो मां लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड सिंधी अदबी संगत सिंध जे तरफ़ों ॾिनो आहे। तव्हां ॾिठो हूंदो सॼी सिंध मां सवें जेको आहे सिंध जा अदीब, लीजेंड्स, राइटर, लेखक हिन प्रोग्राम में शामिल आहिनि। उनखां पोइ सिंधी उर्दू मुशाइरो आहे जंहिंमें डॉक्टर फातिमा हसन उर्दू जी वॾी शाइरा, अंजुम तनवीर ऐं सिंधी शाइरी जा तमामु वॾा नाला जंहिंमें अॼु अमन सोलंकी, नूर चाकराणी, खलील खोसो समूरा दोस्त हिते मौजूदु आहिनि। अॼोको प्रोग्राम जेको आहे उहो सिंध जे 2 लेजेंडरी शख्सियतनि यूसुफ शाहीन साहब और प्रोफेसर एजाज कुरैशी साहब के मान में उनके लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड ॾियणो आहे। ॾियण सिलसिले में यूसुफ शाहीन साहब, एजाज कुरैशी साहब सिंधी उहे शख्सियतूं आहिनि जिन सिंध के इल्म, अदब, सियासत, समाज, सहाफ़त में वॾो किरदारु अदा कयो। ख़ासि करे असांजो यूसुफ शाहीन साहब त तमामु वॾो नालो आहे ऐं सहाफ़त जे हवाले सां, अदब जे हवाले सां आलमी तारीख़ ते हुनखे तमामु वॾी दस्तरस आहे। हुनजा सिंधी, अंग्रेज़ी, उर्दू में 28 किताब छपजी चुका आहिनि। ऐं पाण थो इहो सिंधी अदबी संगत तमामु वॾो कमु कयो आहे। अॼु इहो हिकिड़ो क़दुरु कयो अथनि, क़दुरदान आहिनि सभु दोस्त जेके वेठा आहिनि हिते। अदबी संगत जेका आहे सिंधी अदबी संगत, उन तरफ़ां असांखे इहो एज़ाज़ पिया ॾियनि। असां ॾाढो ख़ुशि आहियूं ऐं असां थोराइता आहियूं उन्हनि दोस्तनि जा जेके असांखे इज़त ॾियनि था या असां जेको कमु कयो आहे पंहिंजी ज़िंदगीअ में, उन कम खे हिननि जेका असां हिकिड़ी सुञाणप ॾिनी आहे ऐं रिकग्निशन ॾिनी अथनि, उन जे हवाले सां ई कमु कनि पिया।
सो इहा असां लाइ ख़ुशी ॻाल्हि आहे, हिकिड़ी इज़त जी ॻाल्हि आहे ऐं सिंध जे माण्हुनि लाइ इहा हिकिड़ी वॾी तनज़ीम आहे सिंधी अदबी संगत। अॼु अदायत तमामु ज़बरदस्त शइ आहे इहा, ख़ासि करे यूसुफ शाहीन जे लाइ तमामु अॻिते कयो या अहिड़ी महफ़िल सजाइजे आहे। यूसुफ शाहीन असांजो एक्चुअली हिकिड़ो दानिश्वर आहे, अदीब आहे, शाइर आहे ऐं इन खां अलावा सियासतदान बि रहियो आहे कुझु अर्सो, ऐं असांजो तमामु सुठो दोस्त बि आहे, पर सिंधी जो सुठो दानिश्वर बि आहे। ऐं हींअर थोरी तबियत ठीकु हूंदसि, अलाह करे ठीकु थी वेंदो। ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे जिन महिनत कई आहे, समाज जी ख़िदमत कई आहे, अदब जी या माण्हुनि जे दुख दर्द जी। उहो एजाज़ कुरैशी आहे ऐं मक़सूद यूसुफ शाहीन आहे, इन्हनि जो अदबी बि कमु आहे। पर ॿियो वॾी ॻाल्हि आहे कोटड़ी वारी जेका अदबी संगत आहे तमामु फ़ुआल ऐं तमामु सुठी आहे। इहे आहिनि ॾिसण में अहिड़ा छोकिरा अचंदा, पर ॾाढा चवंदा आहिनि न माहिर आहिनि ख़िदमत करणु, माण्हुनि जी इज़त ॾियण में। मूंखे बि न कोटड़ी में वॾो प्रोग्राम कयो, एवॉर्ड ॾिनो, हीअ हौसला अफ़ज़ाई आहे, हीअ सुठी ॻाल्हि आहे अचीवमेंट एवॉर्ड ॾियणु। ऐं मूंखे हिननि जो मिलियल आहे, इन लाइ न मूंखे मिलियो, मां तारीफ़ कयां, पर तमामु सुठा मूंखे ख़ुशी थी आहे त अॼु हेतिरनि ॾींहंनि खां पोइ अदबी प्रोग्राम शुरू थियो आहे।